नारे रिसालत, नारे हैदरी, नारे हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत और मोहम्मद वाले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु इलाहन वाहिदन अहदन समदन फरदन लम यत्तखिज़ साहिबतन वला वलदा। अल्लाहुम्मा अंतल अव्वलु फलैसा क़ब्लुका शैउन व अंतल आखिरु फलैसा बअदुका शैउन व अंतल ज़ाहिरु फलैसा फ़ौक़का शैउन व अंतल बातिनु फलैसा दुनका शैउन व अंतल अज़ीज़ुल हकीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन व लअनतुल्लाहि अला अदाइहि मिन यौमिना हाज़ा इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल मजीद व खिताबिहिल मतीन वक़ौलुहुल हक़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्सा अहलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा। सलावत गुरुद्वा अल्लाह शाद आबाद रखे उन्हनि वादियुनि उन्हनि वण उन्हनि ॻोठनि उन्हनि शहरनि उन्हनि घरनि उन्हनि गसनि उन्हनि गतियुनि खे जेके मोहम्मद वाली मोहम्मद जो सिक करते तव्हां सभिनी खे ख़बर आहे तक़रीर में सूरज वासरो नगोरे वासरो गुफ़्तगू थिए थी मलंगाना यार सरकार ॻाल्हियूं बचार नकी सरकार जे बकोल करे भगल किंगरी ठला फेरा ॾे न की हाणे न की नी पर सलाड़ी वञे साथी। अॼु पंहिंजे कठे थिया आहियूं उन हस्ती जी खणी चवां त यादि मल्हाइण जे लाइ या उन जे तॾे ते अची वेठा आहियूं जिनकी अज़मत दुनिया सम्झे न सम्झे मगर ख़ालिक़ काइनात हर जाइ ते हिन बीबी जी अज़मत जो इज़हार कयो आहे। दुनिया मञे न मञे चलो आहे रहमतल लिल आलमीन सरतार अंबिया मुस्तफा के हुक्मात ज़हरा ते उठी यानी कायनात सजी उठे मुस्तफा जे लाइ सब नबी उम्मत सुठो उठन मुस्तफा जे लाइ रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हर कायनात सजी उठे मुस्तफा जी ज़ात ला ऐं मुस्तफा उठे ज़हरा जे इस्तक़बाल हाणे इन मां तूं अंदाज़ो लगा त मक़ाम ज़हरा तूं मां छा सम्झी सघंदासीं साईं। दुनिया ठुकरायो इमाम खामनई जा जुमला आहिनि त मां सॼे साल जो रिस्क ईरान जो सॼे साल जो रिस्क मुंहिंजी अम्मा ज़हरा जे तारीख़नि में ज़हरा जूं तारीख़ूं आहिनि हाणे इन्हनि तारीख़नि में ज़हरा जे ज़रिए ख़ुदा खां वसूल कंदा सॼे ईरान जी पालना ज़हरा जे ज़रिए। दुनिया जूं पाबंदियूं पियूं ईरान बुखो बनायो वियो मगर शैतान के पातर हरण के लिए खुदा ज़हरा के जरिए उहा कुवत अता कया खामनई के जो दुनिया मंजण लाए हैरान माल कलोला कमालो लेकिन और क्यों है औरत सुनाती के दिया के जरिए मर्द के जरिए मतलब औरत का मुझे केंची मुझे सब नहीं है चाहिए कहाँ औरत के जरिए सुनाते जी मर्द के जरिए भाई वजह पे औरत का केरा
ये जो नालो न वठा मां पंहिंजो वठा मिसाल बस मिसाल मुरादी जी घर वारी केरा मुरादी जी भेण केरा मुरादी धी आ केरा मुरादी जी मां आहे मासी आ नानी आ मतलब सॼी औरत जेका सुञाणे थी उहा मर्द जे ज़रिए दुनिया में मगर खालिक कायनात ॿुधायो दुनिया खे ऐं दुनिया वारो ॿुधो अहिड़ियूं औरतूं ख़ल्क़ कयूं आहिनि जेके मर्दनि जे ज़रिए शनाख्त थिए मगर हिकिड़ी औरत अहिड़ी बि मूं ख़ल्क़ कई आहे जंहिंजे ज़रिए रिसालत जी सुञाणप थिए इमामत जी सुञाणप थिए इस्मत जी सुञाणप थिए जेकर सैयद विलायत जी सुञाणप थिए उहा केरु आहे उहा जनाब ज़हरा आहे हाणे त ॾिसो तॾहिं त इहे चवणु चादर ततहीर में कड़ी आहे न आहे ते ततहीर जनाब सलमा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो पंहिंजे चवां अॼु ते तो मूंखे तकलीफ़ आहे चादर नारे हैदरी जनाब सल्लम आयो जब ज़हरा तबीयत खराब है चादर दे चादर हवायात में दियो तो पास पढ़ूंगा चादर मगर मुझे समझ में आया चादर न थिया ना छो हिकिड़ी चादर वॾे में वॾी हुजे पाण वटि साल में घणा माण्हू अची सघंदा हिकिड़ो माण्हू या ॿ माण्हू ही हिते घणा आया 5 टन पाक ऐं उन खां पोइ वरी जिब्रील माना 6 के पैसे थियूं न अच्छा ठीक हाणे इहा चादर मुंहिंजे हिसाब सां अरबी में हिनखे चादर चवनि फारसी में हिनखे हीअ जेको पाण वेठा आहियूं हीअ चादर आहे माना शामियानो लॻो तॾहिं माना शामियानो पोइ लॻो उन में सभिनी खां अॻे रसूल आयो ठीक रसूल खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम आयो इमाम हुसैन खां पोइ हसन आयो हसन खां पोइ अली अलैहिस्सलाम आयो मां सवाल कयां थो त ज़हरा सभु खां अॻे हुई वेठी पोइ छो आई अॻ में छो न हुई मक़सदु इहो त दुनिया जो मंज़िल उसूल आहे त जेको मैन आहे जंहिंजे लाइ जलसो कयो वेंदो आहे उहो आख़िर में ईंदो आहे मिसाल जी ॻाल्हि काइनात जो जलसो कयो वियो 1,24,000 अम्बिया सब भाग में आया मुस्तफ़ा आख़िर में आयो छो ही सब इस्तक़बाल उथनि ही अज़मत हुई ख़ातम नबीयीन त अहिड़े नमूने सां हाणे ज़हरा खे आख़िर में आणे माना जेको जलसो मुनाक़िद थियो आहे इहो शान ज़हरा जी सदारत जो ॿियो जलसो आहे चादर जे हेठि आणे हाणे जॾहिं जनाब ज़हरा अची थी वञे तॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो हाज़ा अहलु बैत ही मुंहिंजी अहल बैत केर आहिनि ज़हरा अली हसन हुसैन मुसलमान हाणे जॾहिं ऐलान थो करे सलमान हाज़ा अहलु बैती हाणे अल्लाह सैयद जो कसीदो शुरू थो करे मलाइकती शुक्राना समावाती इज्जती व जलाली ऐ आसमान जे रहण वारो ऐ मलाइको मूंखे पंहिंजी इज्जत जलाल जो कसम आहे त मां कंहिंखे बि ख़ल्क़ न कयो न ॿेड़ी न दरिया न समंदर न ज़मीन न नबी न मुल्लू न मोली सभु जे करे मूं ख़ल्क़ कया आहिनि बेमोहबत हाउलाए खमसा ही 5 टननि जी मोहब्बत में मूं ख़ल्क़ कया त हाणे जिब्राइल पुछे थो या अल्लाह इहे 5 केर आहिनि जिब्राइल कहिड़ो
न ये घड़ी तमाम जलसे जो आगाज हो स्टेज है के भी ये हो जिब्राइल हाँ चाहे तो दिशा तो जिक्र ज़हरा में फज़ाइल खालिक कायनात की तो बयान करे और अल्लाह के तरफ आवाज पहुंचे पूछे तो जिब्राइल मन हाला ये कह रहे जनाबे जिब्राइल के सवाल के जवाब में अल्लाह जवाब तो दे हम फातिमा या फातिमा है व अबूहा उन्हें जो पिया व बालहा उन्हें जो शोहरा व बनूहा उन्हें नपो उन्हें जो पुट्टा है माना केंची तारफ जो रिसालत जो तारफ ज़हरा के जरिए विलायत जो तारफ ज़हरा के जरिए इमामत जो तारफ ज़हरा के जरिए माना जेके कायनात के खालिक के कायनात ॾेखारे थो ऐं अञा बि चवां हिकिड़ो अमलन ॿियो ऐलान आहे अॼु ते पुछी आहे करनि था छा हा लौलाका लमा ख़लक़तुल अफ़लाक ऐं मेरे हबीब तो ख़ैर ख़ल्क़ के यहाँ जमा अफ़लाक के ख़ल्क़ कर के यहाँ बुनुवस्ते पड़ी तो करी बाबा अॻिते वधो अॻिते आहे हाणे अल्लाह तो चए लौला अली मा ख़लक़ ऐं मुंहिंजा हबीब अली न हुजे तो केरु ख़ल्क़ वरी किया के पॉइंट में तो लौला फातिमा ऐं जेकॾहिं फातिमा न हुजे हा त मुंहिंजा हबीब तोखे बि ख़ल्क़ कोन करिया अली खे ई ख़ल्क़ कोन करिया काइनात खे ई ख़ल्क़ कोन करिया इन जी माना काइनात जेकॾहिं ख़ल्क़ थी आहे उहा ज़हरा जे सदके हाणे इमामत जा शोभा ज़हरा जे ज़रिए विलायत जा शोभा ज़हरा जे सदके जनाब ज़हरा उहा बीबी आहे मांगड़ी रवाज पढ़ी तो सऊदी अरब जो हिकिड़ो वॾो अमीर हो वॾो मालदार उनजे धीउ ॼाई धीउ अकेली हुनखे ॾाढी प्यारी जेकॾहिं वञे पंहिंजे कम सां बि ॾींहं में टे टे चारि चारि दफ़ा फ़ोन करे धीउ जी ख़बर वठे उन खिले तॾहिं दिलि बेली कुदरत जा शान ॿारली कुझु कंदे सिको को हलियो हुते डॉक्टर वटि खणायो ॿुधायूं त हालात छा डॉक्टर विया डॉक्टर जे हिते फ्रांस खां ही मालदार हो अत्यंत फ्रांस खणी वियो फ्रांस वारनि बि चयो मसइलो ॾुखियो आहे अलाह खां हाणे हिन मदीने ने मोकिलियो मदीने ने मोकिले छो त या रसूलल्लाह तुंहिंजी हिकिड़ी थी तोखे उहा प्यारी हुई जेतिरी तोखे तुंहिंजी थी प्यारी आहे एॾी मुंहिंजी थी मूंखे प्यारी आहे या रसूलल्लाह हर तुंहिंजी धी जे सदके मुंहिंजी धी खे सफ़ा ॾे ऐं तोसां वाइदो थो करियां हर वक्त तुंहिंजी धी जा गाना ॻाईंदुसि ऐं तुंहिंजी धी जा तॾा विछाईंदुसि ऐं तुंहिंजी धी जो ताबेदार थी रहंदुसि हिरान जी दुआ हुई हिरान जी दुआ हुई होॾां ठक जो थियो त सही चयो छोकिरीअ खे कंहिं बुरके वारी बीबीअ जी हथ विधो सऊं थी हिकु लोॾो ॾिनई थी हाणे थुकु चुलाए सिको ॿाहिरि हलियो वियो कि हाँ जंहिंखे तुंहिंजे बाबे सॼो हुनखे ॿुधाइजां उहा आई पाण उहा कमु करे त मुंहिंजा दोस्त उन खां पोइ उन वरी आज़ादारी जो कई अशरो कराई मौली साहिब खे हर ते मसाइब बीबी ज़हरा जा पढ़ा महरम में शुरू आहे बीबी ज़हरा जा हिन मां चवां थो पढ़ बहरहाल मौली ज़िद कयो कोन पढ़े आख़िरी में हिकु मसाइब पढ़ी उन खां पोइ न्याज़ में वेठा गॾु पोइ मौली साहिब खां पुछो छो देख तूं ज़हरा जे मसाइब लाइ
पोइ उन सॼो इहो किसो ॿुधायो कि मां हिन आयो ई ज़हरा जे करे आहियां, मूं तॾो ई ज़हरा जे लाइ विछायो। भले ज़हरा जा बच्चा बि आहिनि मगर अज़मत ज़हरा मूं वटि वधीक आहे। छो मुंहिंजा साईं अज़मत ज़हरा खे या अल्लाह ॼाणे या नबी ॼाणे या आइमा ॼाणनि या खामनई ॼाणे, तोखे मूंखे परूड़ काने जो पाण तो ॼाण ख़त्म कयां। टाइम मुझे पूरे साईं वेठो आहे ॿ जुमिला मसाइल। दुनिया जो हिकिड़ो कानून आहे, को मरी वञे रोअण वारा जुदा हूंदा आहिनि मगर गुस्ल कफन ॾियण वारो रोअंदो कोन्हे। इहो कानून तव्हां ॾिसी, अमीर मरे, ग़रीब मरे, मर्द मरे, औरत मरे, तव्हां ॾिसी वठो तो गुस्ल कफन ॾींदा रोअंदा कोन्हे, रोअण वारा जुदा वठो। मगर तारीख़ में टे एॾा लाशा मिलनि था जिन्हनि में रोअण वारा तो रुना पर गुस्ल ॾियण वारा बि ॾाढो करे रुना। उन टे जनाज़ा कहिड़ा? उन सभिनी में पहिरियों जनाज़ो ज़हरा जो हो। जॾहिं अली अलैहिस्सलाम खे वसीयत या अली मूंखे जनाज़ो, मुंहिंजे जनाज़े खे गुस्ल पियो न ॾे, या अली तूं ॾिजां, या अली आउं गुज़ारे वञा ऐलान न कजां, या अली मुंहिंजो जनाज़ो लिकाए खणजां, या अली मुंहिंजो जनाज़ो ॾींहं जो न खणजां, या अली मुंहिंजो जनाज़ो राति जो खणजां, या अली मूंखे जेके सताइण वारा आहिनि उन्हनि खे न ॿुधाइजां जे अची वञनि त मुंहिंजे जनाज़े में शरीक थियण न ॾिजो। तॾहिं उहा ज़हरा खे चोलो लाथो अली अलैहिस्सलाम गुस्ल ॾियण जे लाइ। रवायत जुमिलो अली ॾाढो करे रोअण लॻो। ज़हरा जे जनाज़े ते कंहिं पुछण वारे पुछो अली ज़ाल लाइ एतिरो रो पियो अचे, मां ज़ाल लाइ ख़ुदि पियो रोआं, मां उनजे सबुर ते पियो रोआं। जॾहिं मां चोलो लाथो ॾिठमि त पासलियूं मिलियल हुयूं ऐं पुठनि ते ताज़ा थकनि जा निशान हुआ, मां उनजे सबुर ते पियो रोआं। मगर कॾहिं ज़हरा मूंखे न ॿुधायो त या अली मूंखे ई तकलीफ़ आहे, मां उन सबुर ते पियो रोआं। ख़ुदा जो कसम जॾहिं अली अलैहिस्सलाम जनाज़ो खणी ज़हरा जो क़ब्र में वञी लाथो, या रसूल जो हथ मथे थिया, अली रोई चए थो या रसूलल्लाह तो सलामत ॾिनी मगर तुंहिंजी उम्मत मूंखे ज़हरा ज़ख्मी करे ॾिनी, मां कुझु न करे सघियो आहियां, मां तुंहिंजे अॻियां शर्मसार आहियां, मां तोखे दुआ थो ॾियां या रसूलल्लाह। ॿियो जनाज़ो सैयद ईअं खणी चवां ॿियो जनाज़ो इन्हे जी न्याणी सकीना जॾहिं शाम में शहादत माई उनजो चोलो लाथो बीबी गुस्ल ॾियण लाइ। हालत ॾिसी कॾहिं मदीने में मोह करे कि मदीने जा नवाब नाना सकीना जी हालत कॾहिं नजफ़ ॾे मोह करे कि ॾाॾा अली सकीना जी हालत ॾिस, कॾहिं करबला ॾे मोह करे कि हुसैन करबला जा नवाब तुंहिंजे सीने ते सुम्हण वारी सकीना जी हालत। सलवात पढ़ो बाबा। इबादत के कबूल इखलास बुलंद कर सलवात सल्लल्लाहु बानी मजलिस अबड़ा खानदान गुलाजा समेत आयल मोमिन की दुआओं की कबूल इखलास बुलंद कर सलवात। हाजी बरक वारस ज़माना मौला बारे के अचण में ताजील वास्ते सलवात। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिक यौमिद्दीन
इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन।